नजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ आया बिशारत सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बरूं। बिलावल भुट्टो ज़रदारी की अॻुवाणी में कराची खां इस्लामाबाद लाइ निकल अवामी मार्च मंज़िल ॾांहुं रवां दवां। पंजाब पहुतल अवामी मार्च अॼु रहीम यार ख़ान खां बावलपुर पहुचंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो हू मौलाना फज़ल रहमान जे बयान ते तबसरो नथो करे सघे। जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे त असां भलीकार कयूं था। नवाज़ शरीफ़ जे ॾे वापसी ते नथो ॻाल्हाए सघिजे। इस्लामाबाद पहुचण खां अॻु इमरान ख़ान पाण इस्तीफ़ा ॾेई छॾे। हुकूमत मुल्क ते जमहूरी ऐं मुआशी धाड़ो हयो आहे। उमेद आहे त बेएतमादी वारी रिथ ज़रिए इमरान ख़ान खे पार्लियामेंट में शिकस्त मिलंदी। वज़ीर आज़म खे उहिदे तां हटाइण जो वाहिद हल बेएतमादी वारी रिथ आहे। पीपी वज़ीर आज़म खे हटाइण लाइ जमहूरी तरीक़ो अख़्तियार कंदी। ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त सभई जमातूं बेएतमादी वारी रिथ ते मुतफ़िक़ आहिनि। पीपी पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाबु थींदी। सिंध पंजाब दंग कमु शहीद खां कराची लाइ निकितल पीटीआई जो सिंध हक़ूक़ मार्च अॼु मिठी पहुचंदो। हाई स्कूल ग्राउंड में हज़ारे माण्हुनि लाइ पिंडाल सजायो वियो। 50 फुट वॾो स्टेज तयारु। मार्च खे पढ़े वज़ीर शाह महमूद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी, असद उमर, अरबाब ग़ुलाम रहीम ऐं ॿिया अॻुवान ख़िताब कंदा। जलसेगाह में माण्हुनि जी आमद जारी। सखर जे एहतसाब अदालत निसार खोड़ो जी आमदनी खां वधीक असासन वारे केस में उबूरी ज़मानत में 6 अप्रैल ताईं वाद करे छॾी। पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो वकील समेत अदालत में पेश थियो। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे 19 मरीज़ फ़ौत थी विया। फ़ौतनि जो अंग 30,237 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 768 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 2.17% रही। सेवण भरिसां आलेपोटरा ऐं ओठा बिरादरी जे विंदुरनि में ज़मीन जी तकरार तां मारिजी वियल हिकु ॼणे जो क़तल केस 6 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल। मक़तूल मोहम्मद उर्स ओठो जे वारसनि इंडस हाईवे ते लाश रखी धरणो इंसाफ़ जी अपील। मलीर में शालती पुलिस ट्रेनिंग सेंटर वेझो 2 ट्रॉलर्स में टक्कर, हिकु ॼणो फ़ौत, 3 ज़ख़्मी। पुलिस पहुती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो। जाफ़राबाद में बालान शाख वटि कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, इमाम अली फ़ौत, तारिक मंजूर ज़ख़्मी। सखर में बी सेक्शन पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार थियल जवाबदार जी सुञाणप सुधीर नाले थो रखे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार पुलिस मुक़ाबलनि मोटरसाइकिल फुर ऐं ॿियनि ॾोहनि में घुरिबल हो। ऐं सिंध समेत समूरी दुनिया में जंगली जीवत जो ॾियारो मल्हायो पियो वञे। सिंध में शिकारियुनि पारां बिना रोक टोक जे जानवरनि जी नस्लकशी जारी। केतिरनि ई नस्लनि जा जानवर ऐं नायाब पखी नायाब थियण जो ख़दशो।